बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अॼु गॾु थिया आहियूं दुनिया जे ज़मीर खे झंझोड़ण लाइ। त अक़वाम मुतहिदा जे करारदादुनि मुताबिक़ जेको तस्फ़ियो थियणो हो कश्मीर जो, बजाए उन जे इंडिया 5 अगस्त 2019 ते पंहिंजूं हथ ठोकियूं आइन में तरमीम करे कश्मीर खे पंहिंजो हिसो डिक्लेयर करे ऐं कश्मीरनि ते बे इंतिहा ज़ुल्म जा पहाड़ तोड़े छॾिया आहिनि। ऐं अक़वाम मुतहिदा जे थ्रू पाकिस्तानी अवाम जे हिन एहतजाज खे रिकॉर्ड कराईंदे ॿुधाईंदो हलां त हीउ ॿियो जेको आहे उहो फ़लस्तीन थी वियो आहे असांजो कश्मीर। ऐं इन साम्राजी ताक़तुनि खे जेकॾहिं असां छुड़वाग छॾे ॾिनो त इहे ॿार औरतूं माण्हू इहे मरंदा रहंदा, ज़ुल्म जो शिकार थींदा रहंदा। 7 लख फ़ौज, तव्हांखे ख़बर आहे कश्मीर जो एरिया घणो आहे? कश्मीर जो एरिया जेको आहे उहो को एॾो वॾो कंहिं कॉन्टिनेंट जेतिरो कोन्हे। 7 लख फ़ौज माना तव्हां छा था सम्झो त माना हर माण्हू जे मथां 4 सिपाही वेठा आहिनि। इन करे असां अॼु गॾु थिया आहियूं कश्मीरनि खे इहो एतमाद ॾियारण लाइ त पाकिस्तान जी आवाम तव्हां सां गॾु आहे, असां तव्हां सां गॾु आहियूं। ऐं वरी बि बैन अल-अक़वामी बिरादरी खे, इस्लामिक दुनिया खे इहो पुरज़ोर अपील कंदुसि त हिन ज़ुल्म खे बंदि करायो वञे ऐं कश्मीरनि खे इस्तवा साहिब रायदही जो हक़ ॾेई उन खे बैन अल-अक़वामी बिरादरी जे हवाले सां हिकिड़ो इज़त भरियो मक़ाम ॾिनो वञे ऐं ज़ुल्म बंदि करायो वञे। महिरबानी तव्हांजी।